कश्मीर कंदकोट बख्शापुर कश्मीर शिकारपुर हैदराबाद चलो चलो वियो वियो। अरे उस्ताद जल्दी सवारी वियार त हलूं। ही ॾिसो था न दोस्तो, ही इंडिया जो राफेल जहाज जेको जर्मनी मां उन्हनि ठारायो आया वरी असांजे मुक़ाबलो करण। पाकिस्तानी आर्मी वारनि ही केरियो आहे असांजे जवाननि। हाणे हिन जहाज खे असां खणी करे वेल्डिंग कराए थोड़ो घणो कमु कराए हाणे हिन खे बाय रोड था हलायूं कश्मीर कंदकोट बख्शापुर शिकारपुर ताईं। इहो हशर थियो आहे इंडिया वारनि जो। ही जहाज़नि आया आहिनि मुड़स मोर जेको आहे सो असां पाकिस्ताननि ते हमलो करण। ॾिसो पंहिंजे जहाज़ जी हालत। 90 अरब रुपए जो तव्हांजो जहाज़ जेको अॼु लोकल थो हले कश्मीर कंदकोट बख्शापुर शिकारपुर ताईं। आइंदा जेकॾहिं तव्हां हमले करण जी कोशिश कई त वरी तव्हांजे जहाज़नि सां ईअं थींदो जीअं रक्षा शहर में हलंदा आहिनि न, ईअं तव्हांजा जहाज़ हलंदा ऐं असांजा मुसाफ़िर खणी उन्हनि खे मंज़िल ते पहुचाईंदा। अरे वियार उस्ताद जल्दी, पैसेंजर टाइम ना है। कश्मीर कश्मीर कंदकोट बख्शापुर शिकारपुर चलो 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 चलो। उस्ताद पैसेंजर पूरा तो विजास गियर हलूं। अॻिते पेट्रोल भी विझायूं उस्ताद PSO पंप ते। No, 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 no. पाकिस्तान जिंदाबाद, पाक फौज जिंदाबाद।